अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं नओं सोप सीरियल ज़हर ज़िंदगी। त नए ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में हिन वीडियो में तव्हांखे मुकमल तफ़सील ॾींदासीं, त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त ज़हर ज़िंदगी जी शूटिंग 20 अक्टूबर खां करे शुरू कई वेंदी, जंहिंखे शूट कयो वेंदो मीरपुर माठियल शहर जे आसपास। हिन जी बहितरीन लोकेशन रखी वई आहे हिन ड्रामे जी। त हिन ड्रामे खे लिखी रहियो आहे नूर ज़ेवर साहिबु, जंहिं हिन खां पहिरियां केतिरा ई सिंधी ड्रामनि खां अलावा सिंधी फिल्मियूं बि लिखियूं आहिनि। हुन खां अलावा हिन ड्रामे खे जो डायरेक्ट करे रहियो आहे उहो रहियो आहे खजू फरज़ंद। त हिन ड्रामे जो डायरेक्टर खजू फरज़ंद हूंदो। हिन ड्रामे खे कहिड़े चैनल ते ऑनर कयो वेंदो उहो तव्हांखे वीडियो में ॿुधायूं था। त हिन ड्रामे खे धरती टीवी ते ऑनर कयो वेंदो। हिन जी पोस्ट बि तव्हां नूर ज़ेवर जी ॾिसी सघो था। तव्हांखे स्क्रीन शॉट ॾसे रहिया आहियूं फेसबुक जी, जंहिंमें नूर ज़ेवर चयो आहे त हिन धरती टीवी ते ऑनर कयो वेंदो। हिन जी लोकेशन मीरपुर माठियल हूंदी। हुन खां अलावा धरतीअ जी हेड ऑफिस में वञी हुन खां अलावा 16 सूमरे अलीगुल मलाह खां हुनजे DM सां बि धरती टीवी जे राब्तो कयो, हुन खां शूट जी डेट वरिती। त हिन ड्रामे जी तमामु जल्द शूट शुरू थियण वारी आहे। त धरती टीवी ते हिकिड़े टाइम ते 2 ड्रामा ऑनर थींदा, जेको हिकु ॾाढनि जो ॾे सीज़न 2, हुन खां अलावा ज़हर ज़िंदगी। त ही 2 ड्रामा धरती टीवी ते ऑनर थियण वारा हिकिड़े ई टाइम ते। त हिन ड्रामनि जा डायरेक्टर ऐं राइटर मुख़्तलिफ़ हूंदा, पर ॾिसूं ॿिन्हिनि ड्रामनि मां कहिड़ो वधीक धरती टीवी ते कामयाबु थिए थो। त इहो ई अॼु जी शॉर्ट वीडियो। थैंक यू वेरी मच।